गफ़ार खान जो ज़ोर लगो पियो आहे त कमाल खान खे आज़ाद कयो या उनखे मुंहिंजे हवाले कयो। पुट जेकॾहिं कमाल खान खे गफ़ार खान जे हवाले करणो बि आहे न त ॻाल्हियुनि खां पोइ कंदासीं। रबन छा थो सम्झी? कमाल खान आज़ाद थियण खां पोइ असांजे लाइ को मसइलो त न कंदो? उन कमाल जी फितरत नांग जहिड़ी आहे। जॾहिं बि आज़ाद थियो न मीरा हो डंगण खां बाज़ कोन्हे थो। पोइ इनखे आज़ाद करण जी का ज़रूरत त नाहे पुट। मूं सोचे छॾियो आहे अमां, जेकॾहिं रईस गफ़ार खान जो ज़ोर मूं मथां हद खां वधी वियो त मां इन कमाल खे पूरो करे छॾींदुसि। न रबन न, खणी जो हू ज़ालिम आहे पर पठाणी जो मुड़ुसु आहे। उन जे रत में हथ रंगण मां तोखे कान ॾींदुसि। बाक़ी जेतिरी सज़ा उनखे ॾियणी हुई सो असां ॾेई चुका आहियूं। मीरा, जेके ज़ुल्म कमाल तो मथां कया आहिनि उन वक़्तु उनखे अञा ॿ सज़ा बि कोन मिली आहे। बाक़ी उनखे सज़ा कुदरत वारो ॾींदो, पर जेकॾहिं गफ़ार खान ज़ोर रखे थो त पोइ उन खां ज़िमो खणाइजां, पोइ उन मां हथ कढिजां। अमां, जॾहिं असां आदि जो रिश्तो ॾिनो हो न त पोइ ज़िमो इन गफ़ार खान खयो। पोइ छा थियो? पुट पहिरियां ज़िबानी ॻाल्हि हुई, हाणे गफ़ार खान खां क़ुरान ते हथ रखाए पोइ कमाल खान मां हथ कढजाए। दिन कमाल खान मां हथ कढण जो मुंहिंजो को बि इरादो न आहे। जेकॾहिं को ज़ोर पइजी वियो त पोइ सोचींदुसि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।